थाणो बुलाखान में वधंदड़ बदअमनी खिलाफ ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन जामशोरो जे सर ते जामशोरो जे सियासी समाजी अगवान ने दुकानदारन शेख अब्दुल्ला कोस्तानी, दीदार छजड़ो, शाहिद जतोई, माजिद जतोई, असगर नारी जो, जहीर कांदड़ो बेन जे अगवानी में बाबरी मस्जिद खां जामशोरो डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी धरणो हुयो। इन मौके ते अगवान खिताब कंदे चयो त पुलिस जी नाअहली ॾोहारियुनि सां गठजोड़ सबब थाणे बुलाखान मां अमन जो पखी उॾामी वियो आहे। हर रोज कंहिं न कंहिं घर या दुकान जा ताला तोड़े सोलर प्लेटूं ऐं ॿियूं क़ीमती शयूं चोरी कयूं वञनि थियूं। अफ़सोस सां चवणो थो पए त हिते का बि अहिड़ी सहूलियत न आहे। हर सहूलियत खां डिस्ट्रिक्ट जामशोरो महरूम आहे ऐं असीं अपील था कयूं अॼु जे हुकुमराननि खे त खुदारा तव्हां जामशोरो डिस्ट्रिक्ट जे लाइ कुझु बहितरीन अमल कयो। असांजो SSP जामशोरो खां मुतालबो आहे त बराए महिरबानी करे ख़ासि करे जामशोरे जे अमन अमान ते ख़ासि ध्यानु ॾियो ऐं जेके सुठी साख रखंदड़ जेके SHOs आहिनि उनखे मुक़ररु कयो। थाणो बुलाखान जे कोहिस्तान जे प्रेस क्लब जे सदर जी मोटरसाइकिल वई आहे ऐं उनखे 7 ॾींहं गुज़री विया आहिनि, उनखे मोटरसाइकिल न मिली सघी आहे। असीं अपील था कयूं डिस्ट्रिक्ट जामशोरे जे SSP खे, IG सिंध खे त खुदारा तव्हां ही डिस्ट्रिक्ट जामशोरो में जेकी रोज़मर्रा जी बदअमनी वधी वियूं आहिनि इन ते गौर फिक्र कयो वञे। महीनो थी वियो आहे कानड़ा बिरादरी जूं सोलर प्लेटूं 2 दफ़ा चोरी थियूं आहिनि, अञा ताईं चोर गिरफ़्तार नथा थियनि। इंतज़ामिया जानिबदारी ऐं सियासी कमदारी में पूरी आहे, उनखे चोर हथ नथा अचनि। प्रेस क्लब थाणे बुलाखान जे सदर गुलाम मुस्तफ़ा मेमण साहब जो मोटरसाइकिल संदसि घर अङण तां दर तां चोरी थी वियो आहे, उनखे हफ़्ते खां वधीक वक़्तु गुज़री वियो आहे। अञा ताईं पुलिस को नतीजो ऐं तदारुक न ॾेई सघी आहे। का ख़बर न आहे। दुकान झुरिया आहिनि, उन्हनि जूं छितूं खुलियूं आहिनि, उन्हनि जा ताला टुटा आहिनि। को अॼु ॾींहं ताईं चोर गिरफ़्तार न थियो आहे, का चोरी ज़ाहिर न थी आहे। अॼोको असांजो जेको एहतजाज आहे उहो ज़िला जामशोरो HRUF जे टीम जे तरफ़ां आहे। असांजे एहतजाज जो जेको अगराज़ो मक़ासिद आहिनि उहे इहे आहिनि त जामशोरो थाणो बुलाखान अमन जो हिकिड़ो पैगाम ॾींदड़ शहर आहिनि ऐं प्यार जो एके इतिहाद जो पैगाम ॾींदड़ शहर आहिनि। उते बदअमनी हथरादू तरीक़े सां कराई पई वञे। हिन मुताबिक़ कोस्तान जे शहर थाणो बुलाखान मां कमदारी कंदड़ SHO खे हटाए अमन अमान बहाल कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।